ख़बर है नाज़रीन जाम साहब मैं तव्हां सां शेयर कयूं पिया सिंधी मीडिया पारां 5 डिसंबर सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ सऊदी अरब जिद्दा में सकाफ़ती प्रोग्राम जो इनेकाद कयो वियो आहे। सिंध समेत ॾेह तोड़े परॾेह में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ भरपूर तैयारियूं हलंदड़ आहिनि। सऊदी अरब जिद्दा में भी सिंधी रहंदड़ सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ उते रहंदड़ सिंधियनि पारां तैयारियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि। उन सिलसिले में कामरेड तारिक सिंधी भुरगड़ी गाज़ी सिकंदर सिंधी की मेज़बानी हेठ शानदार महफ़िल मौसीक़ीअ जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें नाले वारे रागी मंसूर सखीरानी जे भाइटे नौजवान गुलकार अख्तर सखीरानी मोहम्मद के खान ऐं बागी सिकंदर सिंधी सुरनि जी वर्खा करे आयल मेहमाननि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। सकाफ़ती प्रोग्राम में शायर अयूब जमाली, तन्हा जुल्फ़कार जोयो, पाकिस्तान चौहान इतिहाद के अगवान मीर मोहम्मद चौहान, वाइस ऑफ चौहान टीवी के हाजी सुमार चौहान शिरकत कई। उन मौके ते फ़ैसिलो कयो वियो त वाइस ऑफ चौहान टीवी ते सऊदी अरब जिद्दा में सकाफ़ती ॾींहुं 2 डिसंबर ख़मीस के ॾींहुं भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कामरेड तारिक भुरगड़ी के अगवान में मुखी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध के सकाफ़ती रंगन की निर्वार कयो वियो।